अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी हाँ। जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे राति रेल ऐं रिणपट, फ्लैश कहाणियूं अफ़साना। कहाणीकार ज़ेब सिंधी, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों फरवरी 2023 ईस्वी। कहाणी आहे दीवारूं। वक़्त जो हुक्मरान अवाम पारां तनक़ीद करण ते कावड़िजी पियो। हुक्मरान न फ़क़ति सच चवण पर सच ॿुधण ते बि पाबंदी लॻाए छॾी। सच ते पाबंदी लॻी त गामू तपी बाहि थी वियो। चयईं मां इज़हार जे आज़ादीअ लाइ तहरीक हलाईंदुसि। मां डिॼी वियुसि। चयोमांसि आहिस्ते ॻाल्हाए, दीवारनि खे बि कन हूंदा आहिनि। ॾाढियां चयईं मां सभिनी माण्हुनि खे ॿुधाईंदुसि त इज़हार जी आज़ादी उन्हनि जो बुनियादी इंसानी हक़ आहे। इहो चई हू उथी हलियो वियो। हिन इज़हार जे आज़ादीअ लाइ तहरीक हलाइण जी कोशिशि कई पर संदसि तहरीक नाकाम थी वई। हू वापसि मोटी आयो। पुछियोमांसि तुंहिंजी तहरीक नाकाम छो वई? गामूअ ॾुख सां चयो, अॻे दीवारुनि खे कन हूंदा हुआ, हाणे माण्हुनि कननि में दीवारियूं ठाराए छॾियूं आहिनि। कहाणी आहे अफ़सानो। गामूअ अफ़साना लिखणु शुरू कया त चयोमांसि तोखे अफ़साना निगार थियण बजाए तारीख़ नवीस थियणु घुरिजे हा। चयईं तारीख़ कूड़ सां भरी पई आहे, मां अहिड़ो कमु न करे सघंदुसि। चयमि अफ़साननि में जो कूड़ लिखंदो आहीं। गामूअ मुर्की चयो, अफ़साने खे कूड़ ऐं तारीख़ खे सचु सम्झी पढ़ियो वेंदो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त तारीख़ में कूड़ ऐं अफ़साने में सचु लिखियो वेंदो आहे। कहाणी आहे गामू रोड। गामूअ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि, समाजी जमायतुनि ऐं अदबी तनज़ीमुनि जे जलसनि में शरीक थियणु शुरू कयो। हू सियासी, समाजी ऐं अदबी अॻुवाणनि जूं तक़रीरूं ॾाढे गौर सां ॿुधणु लॻो। केतिरनि ई जलसनि में शरीक थियण खां पोइ हिन जलसनि में अचणु छॾे ॾिनो। कंहिं ॿुधायो त गामू बीमार थी पियो आहे। मां गामूअ जी तबियत पुछण लाइ संदसि घर वियुसि त हू मूंखे चङो भलो नज़र आयो। अफ़सोस सां चयुमि, सच ॻाल्हाइण जे करे तो पंहिंजा बेशुमार दुश्मन पैदा कया आहिनि। गामू बेफ़िक्रीअ सां मुर्की पियो। चयमि तुंहिंजे दुश्मननि हुलायो आहे त गामू बीमार थी पियो आहे। गामू बराणियो, मां वाक़ई बीमार थी पियो आहियां। गामू ॾांहुं गौर सां ॾिसंदे पुछियुमि, छा थियो आहे तोखे? गामूअ जे चहिरे ते अॻु में कावड़ ज़ाहिर थी ऐं पोइ हिन थधो साहु खणी ॾुख सां चयो, जलसनि में कूड़ ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन पची पिया आहिनि। गामू जलसनि में वञण त छॾे ॾिनो, पर हू मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि, समाजी जमातुनि ऐं अदबी तनज़ीमुनि जे जुलूसनि में नज़र अचणु लॻो। हिन केतिरनि ई जुलूसनि में शरीक थी वॾा पंध कया। कुझु अरसे खां पोइ ओचितो हिन जुलूसनि में शरीक थियण बि छॾे ॾिनो। हिकु ॾींहुं हू रस्ते वेंदे मिलियो त पुछियोमांसि, तो जुलूसनि में हलणु छो छॾे ॾिनो? गामूअ ॾुख सां डिघो साहु खयूं ऐं पोइ ज़ूमानी अंदाज़ सां वराणियो, जुलूस सां गॾु ग़लति रस्ते ते पंधु करण खां बहितर आहे त अकेले सिर पंधु कजे। उहो चई गामू अकेलो ई डिघे रस्ते ते हलियो वियो। गामू उन डिघे रस्ते ते रोज़ु पंधु कंदो आहे, जंहिं करे उन रस्ते खे शहरवासी गामू रोड चवंदा आहिनि। केतिरनि ई सियासी जमायतुनि ऐं अदबी अॻुवाणनि गामू रोड तां गुज़रणु छॾे ॾिनो आहे। कहाणी आहे बदमाश। नौजवान छोकिरी घिटीअ मां वञी रही हुई। कुझु फ़ासिले ते नालीअ में हिकु कुतो वेठो। छोकिरी वेझो पहुती त नालीअ में वेठल कुते छोकिरी ॾांहुं ॾिसी भौंकणु शुरू कयो। छोकिरीअ छिरकी कुते ॾांहुं ॾिठो ऐं तकड़ी तकड़ी अॻिते वधी वई। कुझु फ़ासिले ते हिकु नौजवान धिकीअ ते वेठो हो। छोकिरी वेझो पहुती त धिकीअ ते वेठल नौजवान छोकिरीअ ॾांहुं ॾिसी सीटी वॼाइणु शुरू कई। छोकिरीअ छिरकी नौजवान ॾांहुं ॾिठो ऐं तकड़ी तकड़ी अॻिते वधी वई। घिटीअ जे ॿिए तरफ़ खां गामू अची रहियो हो, जंहिं उहो सभु कुझु ॾिठो। छिरकियल छोकिरी तहफ़ुज़ जे अहसास सबबि गामूअ जे भरिसां पहुची बीही रही। गामू छोकिरीअ जे मथे ते हथु रखंदे चयो, हिक ई घिटीअ में वेठल ॿिनि बदमाशनि में फ़र्क़ु फ़क़ति इहो आहे त हिक खे भौंकणु ईंदो आहे ऐं ॿिए खे सीटी वॼाइणु ईंदी आहे। गामू गर्दी। गामू वधंदड़ गुंडागर्दीअ ख़िलाफ़ु एहतजाज कयो त गुंडनि गामूअ ते हमिलो करे खेसि मार कुट कई। गुंडनि खेसि चयो, असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु छॾे ॾे, न त असां तोखे मारे छॾींदासीं। गामू बराणियो, सचु चवणु मुंहिंजे लाइ साहु खणण जेतिरो ज़रूरी आहे। मां सचु ॻाल्हाइणु छॾे ॾींदुसि त मरी वेंदुसि। मां ज़िंदह रहण ख़ातिर
सच ॻाल्हाईंदो रहंदुसि। गामू गुंडनि ख़िलाफ़ु रिपोर्ट दाख़िल कराइण लाइ थाणे ते पहुतो। पुलिस गामूअ जो केस दाख़िल करण खां इनकार करे खेसि धमकियूं ॾेई थाणे मां ॿाहिरि कढी छॾियो। गामू पुलिस गर्दीअ ख़िलाफ़ु एहतजाज कयो त सूबेदार गामूअ वटि अची खेसि चयो पुलिस जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु छॾे ॾे, न त असां तोखे फुल फिराई करे मारे छॾींदासीं। गामू वराणियो, सच चवणु मुंहिंजे लाइ साह खणण जेतिरो ज़रूरी आहे। मां सच ॻाल्हाइणु छॾे ॾींदुसि त मरी वेंदुसि। मां ज़िंदह रहण ख़ातिर सच ॻाल्हाईंदो रहंदुसि। गामूअ खे पुलिस गामू गर्दीअ जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे चालान करे छॾियो। गामू अदालत मां ज़मानत कराए वरिती ऐं हाणे वकील गर्दीअ ख़िलाफ़ु एहतजाज करे रहियो आहे। कहाणी आहे 5 साल। मूं शाहराह ते पहुची डिघो पंधु कयो ऐं चौक ते पहुची हुक्मरान जे महल वारे रस्ते ते वञणु चाहियो त चौक ते बीठल सिपाहीअ मूंखे अॻिते वञण खां रोके छॾियो। मूं कावड़ में जान सिपाहीअ ॾांहुं ॾिसंदे चयो, तूं मुंहिंजो रस्तो रोकण वारो केरु थींदो आहीं? सिपाही वराणियो, मां सरकारी सिपाही आहियां ऐं मूं सरकार जे हुकुम ते ई तुंहिंजो रस्तो रोकियो आहे। मूं डिघो साह खणी चयो, हाणोके हुक्मरान वोट वठण खां अॻु में मूंखे चयो हो त हुक्मरान थियण खां पोइ हू वरी मूं ॾांहुं ईंदो, पर अञा ताईं नाहे आयो। सिपाहीअ को बि जवाबु न ॾिनो। चयुमि, जेकॾहिं तूं मूंखे हुक्मरान जे महल तरफ़ वञणु न ॾींदे त मां हुक्मरान सां तुंहिंजी शिकायत कंदुसि। सिपाहीअ बिना कंहिं तासर जे वराणियो, उन ई ॻाल्हि जी मूंखे का बि परवाह नाहे, छो त हुक्मरान पाण मूंखे उन ई लाइ मुक़ररु कयो आहे त जीअं मां महल ॾांहुं वेंदड़ माण्हुनि खे रोकियां। मूं इंतिहाई ॾुख सां महल ॾांहुं वेंदड़ रस्ते खे ॾिसी सिपाहीअ खां पुछो त छा मां वापसि हलियो वञा? सिपाही वराणियो, उहा तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ी जेकॾहिं तूं हिते बीठो रहीं त मूंखे को एतिराज़ु नाहे। मां उते ई रस्ते ते बीह रहियुसि। सोचियुमि, हुक्मरान जी सवारी हितां गुज़रंदी त मां हुक्मरान जो रस्तो रोके खेसि पंहिंजा वाइदा यादि ॾियारींदुसि। मां सॼो साल रस्ते ते मौजूदु रहियुसि, पर हुक्मरान उन ई रस्ते तां न गुज़रियो। सिपाहीअ चयो, वधीक इंतज़ारु करणु अजायो आहे, वापसि हलियो वञ। मूं वापसि वञण खां इनकार करे छॾियो। मां ॿियो साल रस्ते ते मौजूदु रहियुसि, पर हुक्मरान उन ई रस्ते तां न गुज़रियो। सिपाहीअ चयो, वधीक इंतज़ारु करणु अजायो आहे, वापसि हलियो वञ। मूं वापसि वञण खां इनकार करे छॾियो। सिपाहीअ पुछियो, तूं हुक्मरान सां मिलण लाइ एॾो इंतज़ारु छो पियो करीं? चयुमि, वोट वठण खां अॻु में हुक्मरान केतिरा ई वाइदा कया हुआ। हिन उहो बि चयो हो त हुकूमत में अचण खां पोइ मां 1 करोड़ माण्हुनि खे रोज़गार सां लॻाईंदुसि, पर संदसि दौर में मूंखे बेरोज़गार कयो आहे। सिपाहीअ को बि जवाबु न ॾिनो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी मुरकी पियो। मुंहिंजे इंतज़ार जो 3 साल हली रहियो हो त हिकु ॾींहुं हुक्मरान जी सवारी शाहराह ते ईंदे नज़र आई। मुंहिंजी अखियुनि में उमेद जी जोति चरकी पई। हुक्मरान जी सवारी मुंहिंजे इंतज़ार वारे रस्ते बदिरां चौक तां ॿिए रस्ते ॾांहुं हली वई। मूं ॾुख ऐं हैरत सां सिपाहीअ खां पुछियो, हुक्मरान जी सवारी हिन रस्ते ते छो न आई? सिपाही को बि जवाबु न ॾिनो। रस्ते तां गुज़रंदड़ गामूअ मूं ॾांहुं ॾिसी चयो, इंतज़ारु करण बदिरां ॿियो कुझु वञी कर। गामूअ ॾांहुं ॾिसंदे पुछियुमि, पर छो? गामू कावड़ मंझां वराणियो, उन करे जो हुक्मरान जंहिं रस्ते तां वोट वठण लाइ ईंदा आहिनि, उन ई रस्ते तां 5 साल न आहिनि गुज़रंदा। कहाणी आहे मार्केट वैल्यू। गामूअ जूं माली हालतूं सख़्तु ख़राबु थी वियूं। बुखूं काटण सबबि हू ॾुबरो थी वियो ऐं संदसि पासीराटियूं निकिरी आयूं। चयोमांसि, सच ॻाल्हाइण खां सवाइ ॿियो कमु बि कंदो कर, न त बुख मरी वेंदे। चयईं, सच ॻाल्हाइण खां सवाइ मूंखे ॿियो को बि कमु नथो अचे। चयोमांसि, को धंधो रोज़गार बि कर, ॻाल्हियुनि सां पेट नाहे भरबो। गामूअ पुछियो, छा कयां मां? कुझु सोचे वराणे केतिरा ई वज़ीर मशीर तुंहिंजा वाक़िफ़कार आहिनि, कंहिं वज़ीर मशीर खे नौकरीअ लाइ दरख़्वास्त ॾे। गामूअ मंझां मुंहं में घुंड विझी चया त मां गामू आहियां, दरख़्वास्ती दानिश्वर न आहियां। मूंखे पंहिंजे ग़लतीअ जो अहसासु थियो। गामूअ जहिड़े माण्हूअ खे अहिड़ी सलाह ॾियणु घुरिबी हुई। गामू मूंखे ख़ामोश ॾिसी मुरकी पियो। चयईं, वज़ीरनि ऐं मशीरनि जा कन कूड़ ते हिरियल आहिनि, तंहिं करे मूंखे ॾिसी उहे पंहिंजो रस्तो मटाए ॿिए तरफ़ हलिया वेंदा आहिनि। चयुमि, तो वटि को ॿनी वारो बि नाहे, तंहिं करे तूं को कारोबार ई कर। गामूअ खे मुंहिंजी उहा सलाह वणी ऐं हिन हाकार सां कंधु लोॾियो। कुझु ॾींहंनि खां पोइ मिलियो त पुछियोमांसि, तुंहिंजो कारोबार कीअं पियो हले? गामू अफ़सोस सां चयो,
ऐवाननि खां फुटपाथनि ताईं सॼे मुल्क में कूड़ थो विकामे। असांजे मुल्क में सच जी का बि मार्केट वैल्यू न आहे। कहाणी गामू ऐं मां। गामू पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी जा किताब छांटी करण जो फ़ैसिलो करे शाइरीअ वारी बुक शेल्फ मंझां कुझु किताब खयां ऐं उन्हनि खे फाड़ण लॻो त मूं हिकदमि चयो, शाइरी त रूह खे गरमाईंदी आहे। शाइरीअ जो दुनिया जे इनकलाबनि में वॾो किरदारु आहे। ऐं गामू मुंहिंजी ॻाल्हि कटींदे चयो, मां उन्हनि कसीदा गो शाइरनि जा किताब ज़ाया कया। मां उन्हनि कसीदा गो शाइरनि जा किताब ज़ाया पियो कयां जिन वक़्त जे हुकुमराननि जे शान में कसीदा लिखिया आहिनि। मूं को बि जवाबु न ॾिनो। गामूअ कुझु दानिश्वरनि जा किताब कढी फाड़णु शुरू कया त मूं कावड़ मंझां चयो, उहे किताब त उन्हनि ॾाहनि जा आहिनि जिन अकुल ऐं ॾाहप जूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। उन्हनि किताबनि खे त न फाड़। गामू बराणियो, जॾहिं ॾाहा पंहिंजे ॾाहप खे केश कराइण लॻनि त पोइ संदन ॾाहप खोटे सिके जहिड़ी थी पवंदी आहे। मां ख़ामोश रहियुसि। गामू तारीख़ जे शेल्फ मंझां कुझु किताब खणी फाड़ण लॻो त मूं रड़ करे चयो, इहो छा पियो करीं गामू? तारीख़ त क़ौमनि जी यादगिरी हूंदी आहे। गामू जे चहिरे ते सख़्तु कावड़ जो तासिर ज़ाहिर थियो। तारीख़ जे किताब जो वर्क फाड़ींदे चयाईं, हिन किताब जहिड़ा समूरा किताब तारीख़ न पर वक़्त जे हुकुमराननि पारां मुंशियुनि खे ॾिनल डिक्टेशन आहिनि। गामू जा तारीख़ जा किताब फाड़े रहियो त मूं अफ़सानवी अदब जे बुक शेल्फ मंझां पंहिंजा समूरा किताब खणी वरिता। गामू हैरत सां मूं ॾांहुं ॾिसंदे पुछो, तो पंहिंजा किताब छो खयां आहिनि? बराणियुनि, तो अफ़सानवी अदब जा किताब फाड़णु शुरू कया त मां पंहिंजनि किताबनि जो अहिड़ो हशर थींदे ॾिसी न सघंदुसि। गामूअ मूं ॾांहुं चित आहे ॾिसंदे चयो, पंहिंजा किताब वापसि रखी छॾ। वापसि रखण बदिरां मां पंहिंजनि किताबनि खे वधीक मज़बूती सां झले बीठो रहियुसि। गामू मुंहिंजे मुंहं ते परेशानी ॾिसी मुरकी पियो। चयाईं, फ़िकिर न कर, मां अफ़सानवी अदब जो को बि किताब न फाड़ींदुसि। मुंहिंजे चहिरे जी परेशानी हैरत में बदिलजी वई। चयुमि, तो शाइरीअ, ॾाहप ऐं तारीख़ जा केतिरा ई किताब जो ज़ाया कया आहिनि। मां अञा पंहिंजी ॻाल्हि पूरी ई न कई त गामूअ चयो, मां अफ़सानवी अदब जो को बि किताब उन करे ज़ाया न कंदुसि त हुकुमरान पंहिंजे शान में अफ़सानूं न आहिनि लिखाईंदा। कहाणी अंदर जो ॿार। गामूअ माण्हुनि जे हिकु वॾे मेड़ जे साम्हूं हिकु बेहद अहम ऐं सगारे शख़्सियत ते सख़्तु तनक़ीद कई ऐं सभु सच चई ॾिनो। बेहद अहम ऐं सगारी शख़्सियत में तनक़ीद बर्दाश्त करण जी आदत न हुई। सच ॿुधी खेसि सख़्तु कावड़ लॻी ऐं हू गामूअ खे कुरड़ियुनि नज़रुनि सां ॾिसी अखियुनि ई अखियुनि में धमकी ॾेई हलियो वियो। मूं बेहद फ़िक्रमंदीअ सां गामूअ खे सम्झाइण जी कोशिशि कई, मोकियो महल ॾिसी ॻाल्हाईंदो कर। अॼु तो तमामु सगारे माण्हूअ खे कावड़ायो आहे जेको कुझु बि करे सघे थो। गामूअ संजीदगीअ सां चयो, सच खां वधीक ताक़तवर को बि न आहे। चयोमांसि, तुंहिंजो मोके महल खां सवाइ ॻाल्हाइणु मूंखे ॿाराणी हरकत लॻंदी आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी गामू मुरकी पियो। चईं, हा, इन करे त मुंहिंजे अंदर जो ॿारु अञा ज़िंदा आहे। थोरो कावड़ मंझां चयोमांसि, आख़िर तुंहिंजे अंदर जो ॿारु कॾहिं वॾो थींदो ऐं कॾहिं तूं अकुल खां कमु वठंदे? गामू वराणियो, जंहिं ॾींहुं अंदर जो ॿारु वॾो थी वियो उन ॾींहुं गामू मरी वेंदो। हैरत मंझां पुछियुमि, अंदर जो ॿारु वॾो थियण सां गामू छो मरी वेंदो? गामूअ चयो, सभु सच बि त अंदर जो उहो ॿारु ई ॻाल्हाईंदो आहे जेको कंहिंखां बि नथो डिॼे। कहाणी टियों दोस्त। नवाब खे सरकारी कुर्सी मिली त हिन पंहिंजनि एतबार जोगनि टिनि दोस्तनि जी मीटिंग कोठाई ऐं राज़दारीअ सां चयो, ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं कंहिं ख़ुशनसीब खे मौक़ो मिलंदो आहे त हू थोरे वक़्त में घणो कुझु हासिलु करे ऐं सॼी ज़िंदगी आराम सां गुज़ारे। ॿिनि दोस्तनि हसरत सां थधो साह खणी हाकार सां कंधल उॾिया ऐं ॿिन्ही खेसि बेदिलीअ सां वाधायूं ॾिनियूं। टे दोस्त को बि रद्द अमल ज़ाहिर न कयो। नवाब टे दोस्त जी ख़ामोशीअ खे नज़रअंदाज़ करे वधीक राज़दारीअ सां चयो, तव्हां टई मुंहिंजा दोस्त आहियो। मां चाहियां थो त मुंहिंजे कुर्सीअ मंझां तव्हां टई बि फ़ाइदो हासिलु कयो। ॿिनि दोस्तनि जूं वाछियूं खुली पियूं। टियों वरी बि ख़ामोश रहियो। नवाब वरी बि टे दोस्त जी ख़ामोशीअ खे नज़रअंदाज़ करे कुझु सोचे चयो, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे लाइ कमु कयो त
त मां तव्हांखे दौलतमंद करे छॾींदुसि। हिकु दोस्त चयो दौलतमंद थियण लाइ मां तुंहिंजे हुकुम जो ग़ुलाम थियण लाइ तयारु आहियां। ॿिए दोस्त पहिरें दोस्त ॾांहुं इशारो करे हिकदमि चयो दौलत ख़ातिर मां उहो सभु कुझु करण लाइ तयारु आहियां जेको हीउ न करे सघंदो। नवाब टीं दोस्त ॾांहुं ॾिसी पुछियो तूं छो चुप आहीं? टे दोस्त वराणियो मां कुझु ॻाल्हाइण खां अॻु में दुआ जा हथ खणणु चाहियां थो। उहो चई टे दोस्त दुआ लाइ हथ खयां त नवाब ऐं ॿिनि दोस्तनि बि दुआ घुरी। दुआ खां पोइ टे दोस्त नवाब ऐं ॿिनि दोस्तनि ॾांहुं ॾिसंदे चयो मां हिन मीटिंग में आख़िर ताईं फ़क़ति उन करे वेठो हुउसि त मूंखे तव्हां टिनी सां तव्हांजा ज़मीर मरी वञण जी ताज़ियत करणी हुई। उहो चई टियों दोस्त उथी हलियो हुयो। उन जे टे दोस्त जो नालो गामू हो। कहाणी आहे वतायो गामू ऐं टियों शख़्स। बादशाही दरबार जे ॿाहिरां खोड़ियल खेमे में शहरो शुगल खाते जो वज़ीर वेठो। संदसि खेमे जे ॿाहिरां तमामु डिघी कतार ऐं केतिरा ई शाइर किसा गो नाटक नवीस मुहक़िक़ ऐं तारीख़ नवीस बीठा हुआ। उन्हनि सभिनी जे हथनि में दरख़्वास्तूं हुयूं ऐं उहे सभई हिक ॿिए खे अणवणंदड़ नज़रुनि सां ॾिसी रहिया हुआ। खेमे जे ॿाहिरां बीठल दरबान शहरो शुगल खाते जे वज़ीर खे फ़र्शी सलाम करण ऐं दरख़्वास्त पेश करण लाइ डिघी कतार में बीठल कलमकारनि खे वारे वारे सां खेमे में अंदरि पियो मोकिलियो। कलमकारनि जी डिघी कतार खां ॿाहिरि हिकु अहिड़ो कलमकार बीठो जेको कंहिं महिल कतार में बीठल कलमकारनि ॾांहुं ॾिसी टहक ॾेई रहियो हो त कंहिं महिल रड़ियूं करे रोई रहियो हो। वताए उहो लकाउ ॾिठो त हिन खेमे जे ॿाहिरां बीठल दरबान खां वञी पुछियो इहे सभु कलमकार शहरो शुगल खाते जे वज़ीर खे छा जूं दरख़्वास्तूं ॾियण लाइ बीठा आहिनि? दरबान वराणियो उहे सभु कलमकार तमग़े जा तलबगार आहिनि। हर को चाहे थो त वज़ीर बातदबीर बादशाह सलामत खे सिफ़ारिश करे खेसि बादशाही तमग़ो अता कराए। वताए हैरत सां कलमकारनि जी कतार ॾांहुं ॾिठो। दरबान पुछियो तूं बि को कलमकार आहीं छा? वताए वराणियो न मुंहिंजो नालो वतायो आहे ऐं कतार में बीठल उहे कलमकार मुंहिंजे गुफ़्तनि खे मश्किरी सम्झंदा आहिनि। दरबान राज़दारीअ सां चयो कलमकारनि जे चोगे में केतिरा ई माण्हू असल में पाण मश्किरा हूंदा आहिनि। चाहीं त तूं बि बादशाही तमग़े लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए सघीं थो। वताए वराणियो फ़क़ीरनि खे तमग़े जी तलब न आहे हूंदी। वतायो कुझु फ़ासिले ते पियल ख़ाली बेंच ते वञी वेही रहियो ऐं सोच में पइजी वियो। ओचितो गामू अची वताए जे भरिसां वेठो। वताए हिकु नज़र बादशाही तमग़े जे तलबगार कलमकारनि जी कतार खां ॿाहिरि बीठल अकेले कलमकार ॾांहुं ॾिठो ऐं पोइ गामूअ ॾांहुं ॾिसंदे पुछियो उहो कलमकार टहक बि ॾिए थो त रड़ियूं करी रोए बि थो, उहा कहिड़ी माजरा आहे? गामू वराणियो इहो कलमकार टहक बादशाही तमग़े जे तलबगार कलमकारनि ॾांहुं ॾिसी पियो ॾिए ऐं रोए देश जे दर्दनि सबबि एहतजाज ख़ातिर थो। वताए कंधु वराए हिक ई वक़्तु खिलंदड़ ऐं रोंदड़ कलमकार ॾांहुं ॾिठो त गामूअ चयो उहो कलमकार आहे जंहिं बादशाही तमग़ो क़बूल करण खां इनकार करे छॾियो आहे। वताए बुरकी वराणियो फ़क़ीरनि जा उहो कलमकार बि तमग़े जो तमन्नाई न आहे त पक सां उहो बेताज बादशाह आहे। कहाणी ॿिया माण्हू। गामूअ खां पुछियुमि मां सदाईं ज़ुल्म ॾाढ ऐं जबर जो शिकार छो आहियां? मुंहिंजी ज़िंदगीअ जूं मुश्किलातूं ख़तमु छो नथियूं थियनि? गामूअ थोरो कावड़ मज़ा मूं ॾांहुं ॾिसंदे चयो उन जो क़सूरवार तूं पाण आहीं। हैरत सां वराणियुमि मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंजी सज़ा ख़तम ई नथी थिए पर उहा सज़ा मुंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु जारी रहे थी। गामू मुंहिंजे छातीअ ते आङुर रखी तलख़ीअ सां चयो तूं सदाईं उहिदेदारनि खे लीडर सम्झो आहे, उहा ई तुंहिंजी सभ खां वॾी ग़लती आहे। मूंखे गामूअ जी ॻाल्हि सम्झ में न आई। मां सोच में पइजी वियुसि। गामूअ मूंखे ख़ामोश ॾिसी चयो जंहिं ॾींहुं तो उहिदेदार ऐं लीडर जे फ़र्क़ खे सम्झी वरितो उन ॾींहुं तुंहिंजी तक़दीर बदिलजी वेंदी। तूं ज़ुल्म ॾाढ ऐं जबर जे ज़ंजीरनि मंझां आज़ादु थी वेंदे। कुझु सोचे पुछियुमि लीडर ऐं उहिदेदार में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? गामू लफ़्ज़नि ते ज़ोर ॾींदे चयो लीडर पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो आहे जॾहिं त उहिदेदार फ़क़ति कुर्सीअ ते वेठो हूंदो आहे ऐं फ़ैसिला के ॿिया माण्हू कंदा आहिनि।
कहाणी शिकारी। गामू हरण जो शिकार करण हरण खे कुहण जी वीडियो फेसबुक ते ॾिठी त खेसि ॾाढो ॾुखु थियो। गामू हरण जे दर्द खे पंहिंजे दिलि में महसूसु कयो ऐं संदसि अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। गामू गेम इंस्पेक्टर खे शिकारीअ ख़िलाफ़ु कार्रवाई करण जी दरख़्वास्त ॾिनी, पर गेम इंस्पेक्टर शिकारीअ ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न कई। गामू शिकारी ऐं गेम इंस्पेक्टर ख़िलाफ़ु रिपोर्ट दाख़िल कराइण लाइ थाणे ते पहुतो त गामूअ जी ॻाल्हि ॿुधी सूबेदार टहक ॾेई चयो, सॼे मुल्क में रोज़ केतिरा ई माण्हू मारिया वञनि था, उन्हनि मारिजी वियल इंसाननि मां बि केतिरनि जी रिपोर्ट ई दाख़िल नथी थिए, तूं वरी हरण खे मारण जी दांह खणी आयो आहीं। गामू हैरत ऐं ॾुख मां वराणियो, हरण उन्हनि जानवरनि में शामिलु आहे जंहिंजे शिकार ते असांजे मुल्क में बंदिश आहे। थुल्हे पेट वारे सूबेदार ओघिराई ॾींदे चयो, हरण जो मज़ेदार गोश्त खाई ॾिसी त ख़बर पवई आहे, उहे बंदिशूं मिड़ई सरकारी कागज़नि में हूंदियूं आहिनि। गामू शिकारी गेम इंस्पेक्टर ऐं सूबेदार ख़िलाफ़ु अदालत में केस दाख़िल करायो। गामू अदालत खां घर ॾांहुं वापसि वञी रहियो हो त संदसि मोबाइल फ़ोन ते कंहिं नए नंबर तां कॉल आई। कॉल कंदड़ खेसि धमकी ॾींदे चयो, शिकार जो शौक़ु त असां ज़रूरु पूरो कंदासीं, पोइ हरण जो शिकार कयूं या माण्हू मारियूं, यादि रखजांइ त जेकॾहिं असां माण्हूअ जो शिकार शुरू कयो त असांजो सभ खां पहिरियों शिकार तूं ई हूंदे। गामू बिना ख़ौफ़ जे सुकून सां वराणियो, मूंखे हर दौर में ही साइण दॿाइण ऐं मारण जी कोशिशि कई वई आहे, पर गामू हर दौर में मौजूदु हूंदो आहे ऐं सचु ॻाल्हाईंदो रहंदो आहे। कहाणी शर्म। गामूअ जूं अखियूं ॻाढ़ियूं हुयूं, सख़्तु कावड़ मञा चयाईं, तूं सचु लिखणु बंदि करे सुठो नाहे कयो। वराणियुमि, मुंहिंजे सच लिखण सां माण्हुनि खे कावड़ थी लॻे। चयाईं, उहो तुंहिंजो मसइलो न आहे, उहो उन्हनि माण्हुनि जो मसइलो आहे जिन खे सचु नथो वणे। चयमि, सचु लिखी माण्हुनि खे कावड़ आहे, मां तो जियां पंहिंजा दुश्मन पैदा नथो करणु चाहियां। चयाईं, कूड़ ते वाह वाह कंदड़ माण्हू कॾहिं बि पंहिंजा दोस्त न थी सघंदा आहिनि, उहे फ़क़ति पंहिंजे मफ़ादनि जा दोस्त हूंदा आहिनि। वराणियुमि, हा मञां थो त तुंहिंजी ॻाल्हि 100% सचु आहे। गामू गौर सां मुंहिंजे मुंहं में ॾिसंदे चयो, ख़सीस मफ़ादनि ख़ातिर सचु न लिखण खां पोइ तो आईने में पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे? चयमि, न। गामू आईनूं खणी मुंहिंजे साम्हूं झलियो। मूं आईने में पंहिंजो मुंहुं ॾिठो ऐं पंहिंजे चहिरे ते नदामत जा आसार ॾिसी कंधु हेठि करे छॾियुमि। गामूअ पुछियो, कंधु छो हेठि करे छॾी? वराणियुमि, मूंखे पंहिंजी शकिल नथी वणे। चयाईं, तुंहिंजो ज़मीर अञा ज़िंदा आहे, तॾहिं त सचु न लिखी सघण खां पोइ तोखे पंहिंजी शकिल नथी वणे। मूं को बि जवाबु न ॾिनो, कंधु हेठि करे वेठो रहियुसि। गामूअ चयो, कंधु छो नथो मथे करीं? मां ख़ामोश रहियुसि, मुंहिंजो कंधु झुकियल ई रहियो। गामू कुझु देरि मूं ॾांहुं ॾिसंदो रहियो ऐं पोइ कावड़ मञा चयाईं, जेको लेखक सचु न लिखी सघे उनखे ॿुॾी मरणु घुरिजे। मूं को बि जवाबु न ॾिनो। गामूअ पुछियो, कंधु छो नथो मथे करीं? कंधु मथे करण खां सवाइ चयुमि, मां शर्म में ॿुॾी वियो आहियां। कहाणी इंतज़ार हुसैन जूं अखियूं। सुबुह जो गामू ज़रूरी कम लाइ घर खां ॿाहिरि निकितो त वियाजी ॾींहं सबबि सॼी घिटी वीरान हुई। अच्छा, सुबुह जो गामू ज़रूरी कम लाइ घर खां ॿाहिरि निकितो त वबा जे ॾींहंनि सबबि सॼी घिटी वीरान हुई, पर इंतज़ार हुसैन पंहिंजे घर जे धिकीअ ते इंतज़ार जे हालत में वेठल हो। गामू 3 कलाकनि खां पोइ वापसि आयो, तॾहिं बि इंतज़ार हुसैन पंहिंजे घर जे धिकीअ ते साॻी हालत में ई वेठल हो। मंझंदि जो गामूअ घर खां ॿाहिरि लीओ पाए ॾिठो त वबा जे ॾींहंनि सबबि सॼी घिटी वीरान हुई, पर इंतज़ार हुसैन पंहिंजे घर जे धिकीअ ते इंतज़ार जी हालत में वेठल हो। शाम जो गामू ज़रूरत जो सामान वठण लाइ घर खां ॿाहिरि निकितो त वबा जे ॾींहंनि सबबि सॼी घिटी वीरान हुई, पर इंतज़ार हुसैन पंहिंजे घर जे धिकीअ ते इंतज़ार जी हालत में वेठल हो। राति जो गामूअ पसार करण लाइ घर खां ॿाहिरि निकितो त वबा जे रातियुनि सबबि सॼी घिटी वीरान हुई, पर इंतज़ार हुसैन पंहिंजे घर जे धिकीअ ते इंतज़ार जी हालत में वेठल हो। गामू रोज़ु सुबुह मंझंदि शाम ऐं राति जो इंतज़ार हुसैन खे साॻे ई इंतज़ार वारी हालत में वेठल नज़र ईंदो रहियो। केतिरा ई ॾींहं गुज़री विया, पर इंतज़ार हुसैन जो इंतज़ारु ख़तमु न थियो।
हिकु ॾींहुं गामू इंतज़ारु कंदड़ इंतज़ार हुसैन जे भरिसां वञी खांसि पुछियो, इंतज़ार हुसैन तूं केतिरनि ॾींहंनि खां लॻातार कंहिंजो इंतज़ारु पियो करीं? इंतज़ार हुसैन डिघो साहु खणी ख़ुश्क थी वियल चपनि सां वराणियो, मां पंहिंजे लीडर जो इंतज़ारु पियो कयां। गामू हैरत सां पुछियो, छो पियो लीडर जो इंतज़ारु करीं? इंतज़ार हुसैन ॾरा ॾेई वियल अखियुनि सां अॻु में घिटीअ जे ॿिन्ही पासे निहारियो ऐं पोइ हिन गामूअ ॾांहुं ॾिसंदे चयो, वोट वठण महिल लीडर मूंसां वाइदो कयो हो त हर मुश्किल वक़्त में उहो मूंसां गॾु हूंदो। गामूअ पुछियो, छा वोट वठी वञण खां पोइ लीडर वरी कॾहिं तोसां मिलणु आयो आहे? इंतज़ार हुसैन नाकार सां कंधु लोॾे वराणियो, न, उन्हीअ खां पोइ त मूं हिन खे ॾिठो बि न आहे। हाणे त इंतज़ार में मुंहिंजूं अखियूं पथर थी वियूं आहिनि। गामूअ पुछियो, तोखे ख़बर आहे त तुंहिंजूं अखियूं पथर जूं छो थी वियूं आहिनि? इंतज़ार हुसैन इनकार सां कंधु लोॾियो। गामूअ गौर सां इंतज़ार हुसैन जे अखियुनि में ॾिसंदे चयो, इंतज़ार हुसैन तुंहिंजूं अखियूं उन करे पथर जूं थी वियूं आहिनि जो तुंहिंजे लीडर जी दिलि पथर जी आहे। कहाणी दुश्मननि जे शहर में। शहरवासी सच ॿुधण जा आदी न हुआ, पर गामूअ खे सच ॻाल्हाइण जी आदत हुई। गामू सच ॻाल्हाईंदो रहियो, शहर में संदसि दुश्मननि जो तादादु वधंदो रहियो। खेसि चयमि, सच ॻाल्हाइणु छॾे ॾे, न त मारिजी वेंदे। चयईं, मां सच ॻाल्हाइणु छॾे ॾींदुसि त मरी वेंदुसि। चयोमांसि त पोइ कंहिं ॿिए शहर वञी सच ॻाल्हाए, हिन शहर जा सभु माण्हू तुंहिंजा दुश्मन थी चुका आहिनि। गामू पंहिंजे शहर मां लॾे ॿिए शहर हलियो वियो। कुझु अरसे खां पोइ हू वापसि मोटी आयो। पुछियोमांसि, वापसि छो मोटी आहीं? गामूअ वराणियो, जंहिं शहर में लाइब्रेरी, बाग़ ऐं रांदियुनि जो मैदान न हुजे, उन्हीअ में रहण खां दुश्मननि जे शहर में रहणु वधीक बहितरु आहे। कहाणी कुता। ॿार खे छिते कुते चक पातो त ग़रीब मां पंहिंजे मासूम ॿार खे खणी सरकारी इस्पताल पहुती। खेसि चयो वियो, इस्पताल में कुते जे चक जी वैक्सीन मौजूदु न आहे। मां परेशानीअ मंझां पुछियो, किथां मिलंदी वैक्सीन? खेसि चयो वियो, इस्पताल जे ॿाहिरां मेडिकल स्टोर ते मिलंदी। परेशान मां नंढड़े ॿार खे सीने सां लाहे मेडिकल स्टोर ते पहुची वैक्सीन जी घुर कई, पर वैक्सीन जी क़ीमत ॿुधी मिसकिन माउ जो साहु सुकी वियो। बेवस माउ मायूस थी ॿार खे घर वापसि खणी वई। हर गुज़रंदड़ ॾींहं सां ॿार जी हालति ख़राबु थींदी रही। कुझु ॾींहंनि खां पोइ ॿारु मरी वियो त माउ ॿार जो लाश खणी एहतिजाज कयो। रस्ते तां गुज़रंदड़ गामूअ ॾुखोयल माउ जे वेझो पहुची पुछियो, तुंहिंजो ॿारु त मरी वियो, हाणे छो पई एहतिजाज करीं? माउ हथनि में झलियल पंहिंजे ॿार जी लाश ॾांहुं ॾिसंदे सुॾिको भरे चयो, मूंखे ॿुधायो वञे त कुते जे चक जी वैक्सीन जा सरकार तरफ़ां मिलंदड़ पैसा केॾांहुं था वञनि? गामूअ अफ़सोस सां वराणियो, उहे पैसा वॾा कुता खाई था वञनि। उन महिल ओचितो किथां कुतो भौंकियो त मरी वियल ॿार जी माउ छिरकी पई ऐं हिन दहशत मंझां रड़ करे पुछियो, कुता मार मुहिम जा पैसा केॾांहुं था वञनि? गामूअ थधो साहु खणी चयो, उहे पैसा वरी नंढा कुता खाई था वञनि। कहाणी अमरता जी माउ। गामू शहर जे चौवाट ते बि हुजूम जे साम्हूं एहतिजाज कंदे चई रहियो हो, हास्टल में मारिजी वियल शागिर्दियाणी अमरता जे मौत जी जांच खां अॻु में दरसगाह जी सॼी इंतिज़ामिया खे उहिदनि तां हटायो वञे। इंतिज़ामिया जे हमदर्द हिकु शख़्स सख़्तु कावड़ मंझां पुछियो, दरसगाह जी इंतिज़ामिया कहिड़ो ॾोह कयो आहे? गामू रड़ करे चयो, असुल मुजरिम खां वॾो ॾोहारी उहो हूंदो आहे जेको ॾोह खे लिकाइण जी कोशिशि कंदो आहे। दरसगाह जी इंतिज़ामिया पंहिंजी नाअहलीअ खे लिकाइण लाइ कख रखणु थी चाहे। इंतिज़ामिया शागिर्दियाणीअ जो खून लोड़णु थी चाहे। हुजूम में मौजूदु हिकु ॾिखोयल औरत ओचितो गामूअ ॾांहुं वधी आई ऐं खेसि चिताए ॾिसंदे पुछियईं, इंतिज़ामिया ख़िलाफ़ु एहतिजाज करे तूं पाण खे ख़तरे में छो थो विझीं? गामूअ थधो साहु खणी चयो, ॾाढा ख़िलाफ़ु आवाज़ु न उथारे सघिजे त ॿुॾी मरिजे। औरत गामूअ जा हथ झले चयो, तुंहिंजे जज़्बे खे ॾिसी मूंखे पक थी वई आहे त अमरता जो खून न लुड़ंदो। गामूअ हैरत सां पुछियो, तव्हां केरु आहियो? गामूअ जे सवाल ते औरत जूं अखियूं आलियूं थी वियूं। तमामु वॾो साहु खणी इंतिहाई कर्ब सां चयईं, मां अमरता जहिड़ियुनि सभिनी छोकिरियुनि जी माउ आहियां। गामूअ जे अखियुनि मंझां ॿ लुड़क टिमिया
ऐं ॾुखोयल औरत जे पेरनि ते वञी किरिया। कहाणी टार्चर सेल। इज़हार जे आज़ादीअ ते पाबंदी लॻी त गामू कावड़ मंझां तपी बाहि थी वियो। हिन बंदिश जे बावजूदि सच ॻाल्हाइणु बंदि न कयो। कुझु माण्हू आया ऐं गामूअ जूं अखियूं ॿधी खेसि खंभे खणी विया। डिघे सफ़र खां पोइ उन्हनि गामूअ खे पंहिंजे साहिब जे अॻियां पेश कयो। साहिब गामूअ खे सम्झाईंदे चयो, सच ॻाल्हाइणु न छॾींदे त मारिजी वेंदे। गामूअ डिघो साहु खणी चयो, मां सच न ॻाल्हाईंदुसि त मरी वेंदुसि। साहिब गामूअ खे वार्निंग ॾेई आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। साहिब जा माण्हू गामूअ जी अखियुनि ते पटी ॿधी खेसि संदसि शहर जे ॿाहिरां फिटी करे विया। गामूअ पंहिंजे अखियुनि तां पटी लाहे फिटी कई ऐं शहर में दाख़िल थियण सां ई अॻे खां वधीक कड़ो सच ॻाल्हाइणु शुरू कयो। कुझु ॾींहंनि खां पोइ शहर मंझां गामू गुम थी वियो। टार्चर सेल में सख़्तु तशदुद खां पोइ गामूअ जी ज़ुबान वढी वई। ज़ुबान वढींदड़ गामूअ जी ज़ुबान खणी टार्चर सेल जो दरवाज़ो बंदि करे रहिया हुआ त गामूअ ॿीहर ॻाल्हायो, तव्हां मुंहिंजी ज़ुबान त वढे सघो था, पर तॾहिं बि मूंखे सच ॻाल्हाइण खां रोके नथा सघो। गामूअ जी ज़ुबान ॿीहर वढी वई त गामूअ वरी बि ॻाल्हायो, तव्हां कॾहिं बि मूंखे सच ॻाल्हाइण खां न रोके सघंदव। गामूअ जी ज़ुबान केतिरा ई भेरा वढी वई पर हू ॻाल्हाईंदो ई रहियो। टार्चर सेल जे इंचार्ज पंहिंजे साहिब खे रिपोर्ट कई, गामूअ वटि बेशुमार ज़ुबानूं आहिनि, उन्हनि सभिनी ज़ुबाननि खे वढणु नामुमकिन आहे। साहिब पंहिंजे बास खे रिपोर्ट मोकिली जंहिंमें लिखियलु हो, गामूअ खे आज़ादु करण में ई असांजी भलाई आहे, छो त अॼु जे दौर में ज़ुबान बंदी मुमकिन न आहे। गामू अञा बि टार्चर सेल में मौजूदु आहे ऐं सच ॻाल्हाए रहियो आहे। कहाणी जीअरे मरी वियल माण्हू। 92 सालनि जो उहो ॿुढड़ो शख़्स 2 सालनि खां पोइ उन जे साॻिए दुकान ते वियो जितां हिन 90 सालनि जी उमिरि में हिकु कफ़न ख़रीद कयो। दुकान ते अॻु में ई कुझु ग्राहक मौजूदु हुआ, तॾहिं बि दुकानदार नई आयल पोड़े ग्राहक ॾांहुं मुरकी ॾिठो ऐं चयो, अॻिते हलिया अचो साईं, छा खपे? पोड़ो पोइते ई बीह रहियो, खंघंदे चयईं, तव्हां ग्राहकनि मंझां वांदा थी वठो, मूंखे तकड़ि न आहे। दुकानदार ॿियनि ग्राहकनि सां मसरूफ़ थी वियो ऐं पोड़ो शख़्स पंहिंजी लठ हथ में झले पासे ते पियल स्टूल ते वेही रहियो। दुकानदार आख़िरी ग्राहक खे सामान ॾेई वांदो थियो त हिन पोड़े ॾांहुं ॾिसी चयो, हुकुम कयो साईं, तव्हांखे छा खपे? पोड़ो शख़्स अॻु में खंघियो ऐं पोइ पंहिंजे लठ जे सहारे सां उथियो ऐं काउंटर वटि पहुची चयईं, मूंखे ख़रीद त कुझु नाहे करिणो, पर कुझु खपाइणो आहे। दुकानदार नागवारीअ सां वराणियो, असां होलसेल मार्केट मंझां माल ख़रीद कंदा आहियूं, रस्ते वेंदड़नि खां कुझु नाहियूं वठंदा। पोड़े शख़्स पंहिंजे कुल्हे तां बोछण लाइ बोछण में ॿधल ॻंढि खोली ऐं हिकु अछो कपिड़ो कढी काउंटर ते रखंदे चयो, 2 साल अॻु ही कफ़न मूं तव्हांजी दुकान तां ख़रीद कयो हो। दुकानदार हैरत सां पुछियो, कंहिंजे लाइ ख़रीद कयो हो तव्हां इहो कफ़न? पोड़े शख़्स वराणियो, मूं ही कफ़न पंहिंजे लाइ ख़रीद करे रखियो हो। दुकानदार मुरकी तंज सां चयो, मरण जो इरादो मुलतवी करे छॾियो अथव छा? पोड़े शख़्स तमामु डिघो साहु खणी वराणियो, फ़िलहालु त महांगाई असां ग़रीबनि खे जीअरे मारे छॾियो आहे। दुकानदार कफ़न जे कपिड़े खे खोले चङीअ तरह जाचे ॾिठो, कफ़न खे पाण वटि रखी हिन कुझु नोट कढी पोड़े शख़्स खे ॾिना। 92 सालनि जो उहो ॿुढड़ो शख़्स ॾकंदो पंहिंजी लठ जे सहारे सां कफ़न वारे दुकान तां हेठि लथो ऐं पोइ हू दाल, चांवर ऐं अटो ख़रीद करण लाइ कफ़न वारे दुकान जे भरिसां ई मौजूदु ॿिए दुकान में अंदरि हली वियो।